अच्छा तव्हांजी प्रोफेशनल लाइफ प्रोफेशनल अचीवमेंट्स माशाल्लाह ॿुधाइण जहिड़ियूं आहिनि ऐं हिकिड़ी इंस्पिरेशन आहे जेका नए नसुर जे लाइ। पर तव्हां जॾहिं रिटायर थियो उन खां पोइ बि असां ॾिसूं था त तव्हां चुप करे न वेठा आहियो ऐं न रुॻो ईअं चइजे न कुझु कयो था, ईअं न आहे, तव्हां घणो कुझु कयो था। तव्हां तालीम जे मैदान में हिकिड़ो वॾो इदारो क़ाइमु कयो। वरी ॿियो जेको आवाम जी ज़रूरत हूंदी आहे सिहत जे मैदान में बि तमामु वॾो हिकिड़ो कारनामो तव्हांजो जो मां ॾिसंदो आहियां। मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में तव्हांजा ॾींहं रखियल हूंदा आहिनि, ॿाहिरियां डॉक्टर ईंदा आहिनि, उते माण्हुनि जो मुफ़्त में तव्हां ऑपरेशन कंदा आहियो। इहे सर्जरियूं जेके हूअं लख रुपया इन में हिकिड़े माण्हूअ जो ख़र्चु आहे ऐं जेको ग़रीब माण्हू त शायदि पुॼी न सघे, हिन पंहिंजे माज़ूरीअ मां कॾहिं बि ज़िंदगीअ में जान न छॾाए सघे। तव्हांजो इन वरी हिकिड़ो इंजीनियर माण्हू वरी मेडिकल वारी फील्ड में, हिनखे थोरो प्लीज़। साईं, मां बिल्कुलु ॿुधायां थो। हुन खां पहिरीं अगरि इजाज़त ॾियो, मां इम्सा जो ज़िक्र कयां। जी जी जीअं तालीम वारो चैप्टर पूरो थिए। इम्सा 1999 में साईं पनाली शाह, साईं खे पुट जी औलाद कोन हुई, पर न्याणी जी औलाद असां वटि रहंदो हिन ई घर में। ऐं साईं मुज़फ़र अली शाह उन ज़माने में वाइस चांसलर हो महराज यूनिवर्सिटी जो, ऐं उहो साईं जो अज़ीज़ हो। उहो ईंदो हो मिलणु। ऐं उन सां गॾु उन ज़माने में शायदि नज़ीर मुकुल साहिबु हो वाइस चांसलर सिंध यूनिवर्सिटी जो, या मज़हर सिद्दीकी साहिबु हो, त उहे बि ईंदा हुआ ऐं हिकिड़ो जनरल कंप्लेंट कंदा हुआ। हू चवंदा हुआ त जीअं त असां इम्तिहान जो शेड्यूल जो ऐलान कयो त मोटरसाइकिलनि ते हिकिड़ा माण्हू अचनि था जिन खे ॿुट ॿधल आहिनि ऐं अची हॉस्टलुनि जे ॿाहिरां फायरिंगूं कंदा हलिया था वञनि पिया। इन जे करे हिरास थो पखिड़िजे, माइट पिया था फ़ोनूं कनि, न त अची पाण छोकिरनि खे वठियो था वञनि पिया त भई हाणे अलाए छा थींदो। इन जे करे 2-3 साल खां असांजा इम्तिहान लेट पिया थियनि, असांजा इम्तिहान वक़्त ते न पिया थी सघनि ऐं छोकिरनि जो टाइम पियो थो वञे। छा कजे? बहरहाल इन वेहंदे हलंदे ॻाल्हियुनि कंदे इहो माना हिकिड़ो ख़्यालु आयो मूंखे, छो त इहो ख़्यालु मूंखे नूर अहमद हाई स्कूल खां जॾहिं गॾु लंघियो हुउसि, मूंसां के माण्हू ॻाल्हि कई त नूर अहमद इहो जॾहिं स्कूल क़ाइमु कयो त पोइ जुमे नमाज़ ते ॿाहिरि बीहंदो हो झोली झले। पोइ उन ज़माने में को पावली, नूर मोहन लाखर साहिबु पाण को आनकी उन ज़माने इहो हूंदो, को अठनी त को रुपयो उन जे हंज में विझंदो। उन मां हिन इहो बि ठाही ऐं हॉस्टल बि ठाही। त मां चवंदुसि यार अहिड़ा माण्हू आहिनि हिन में। पोइ मां इहा तजवीज़ ॾिनी त साईं भला छो न, इहो त आहे सरकारी आहे जंहिंमें इहा थिए थी पई दख़ल अंदाज़ी, भला प्राइवेट सेक्टर में सिंध यूनिवर्सिटी जी एफिलिएशन सां पाण खोलियऊं। अॼुकल्ह ही जेके नवां उलूम उन ज़माने में माना ख़ासि तौर IT जा ऐं मैनेजमेंट जा आया पए, जंहिंजी ॾाढी डिमांड हुई प्राइवेट सेक्टर में, त मुंहिंजो साईं उहो छो न खोलियऊं पाण, ऐं जंहिंमें क्वालिटी एजुकेशन हुजे। सभिनी चयो त ठीकु आहे। पोइ साईं यानी कि साईं पनाली शाह लख रुपयो ॾिनो, हुन में साईं मुज़फ़र अली शाह लख रुपयो ॾिनो, बाक़ी पैसा मूं लॻाया। 5 लख रुपए में असां उहो क़ाइमु कयोसीं। गुड़ सेंटर में हिकिड़ो फ्लोर वठी मसवाड़ ते, इहे स्टेट लाइफ इंश्योरेंस कॉर्पोरेशन जी मिल्कियत आहे, मसवाड़ ते वठी। पोइ हाणे इंजीनियर त आहियां, सो पार्टीशन लॻाए कंप्यूटर लैब्स बिठायूंसीं, कंप्यूटर वरितासीं, पार्टीशन करे क्लासरूम बि ठाहियासीं, लाइब्रेरी बिठाईसीं, कैंटीन बिठाईसीं, टीचर्स रूम बिठायोसीं, रिसेप्शन बिठाईसीं, प्रिंसिपल जो कमरो बि, त कमेटी रूम बि, सभु का शइ जेके रिक्वायरमेंट्स हूंदियूं आहिनि उहो करे। उन में नवाज़ अली भुट्टो साहिबु हूंदो हो डायरेक्टर कॉलेजिस, उन महिरबानी करे जेको आहे सो असांखे एफिलिएशन करे ॾिनी।
ऐं असां पोइ MCIT BCIT MBA BBA जा कोर्सिस शुरू करे छॾियासीं। हुन में साईं डॉक्टर अनवर अली शाह साईं ॾाढी मदद कई। हू क्लासिस जेके हूंदा हुआ MBA MCIT जा शाम जो हलंदा हुआ, छाकाणि त उहो जेके बैंक जा मैनेजर या ॿिया टियां जेके हूंदा हुआ शाम जो नौकिरी करे 5 बजे छुटी करे 6 खां 9 बजे ताईं क्लासिस हलंदा हुआ। यूनिवर्सिटी जा प्रोफेसर अची उनखे पढ़ाईंदा। सुबुह महिल वरी असां रिटायर्ड जेके यूनिवर्सिटी जा प्रोफेसर उन्हनि खे हायर कयोसीं। नज़रदारी मां कंदो हुउसि, छाकाणि त 99 में इहो क़ाइमु कयोसीं। सन 2000 में साईं पनाह अली शाह गुज़ारे। पोइ इहा सॼी ज़िमेदारी मूं वटि अची वई। पोइ मां उन ते मूं हिकिड़ा थंब रूल्स ठाहिया। मां उस्तादनि खे चवंदो हुउसि, ॾिसो तव्हांजो असां सां एग्रीमेंट आहे, उस्ताद इज़ द मोस्ट इम्पोर्टेंट पर्सन। तव्हांजो अगरि क्लास आहे शाम 6 बजे, तव्हांखे 5:55 ते क्लास में हुजणु खपे। छा मूंखे शिकायत पई आई त साईं के क्लासिस न पई थियनि, त उहो थिए छा थो त उहो अचे पियो शागिर्द ॾिसे पियो त बाबा न को उस्ताद आहे न को केरु आहे, त या त वञे कैंटीन में वञी पियो पेटीस खाए चांहि पीए, या वधि में वधि को सुठो हो त वञी असाइनमेंट पियो करे लाइब्रेरी में। पर मां दिलि में सोचियो त अगरि टीचर वेठल हूंदो न त पोइ न वेंदो। पोइ ईअं भरियण शुरू थी विया। प्लस मां छाकाणि 50% हूंदो असांजो परव्यू, 50% वरी सिंध यूनिवर्सिटी इम्तिहान कंदी हुई, उन में बि तमामु सख़्ती हूंदी हुई। पर मां टीचरनि खे चवंदो हुउसि, इम्तिहान में सख़्ती उहो ई इदारो करे सघे थो जेको पढ़ाए पहिरीं, जेको पढ़ाए। अगरि उहो पढ़ाए कोन्हे उनखे कहिड़ो हक़ आहे जो सख़्ती करे। पहिरीं पढ़ायो पोइ सख़्ती। ऐं इन ते हलियासीं। साईं का इंटरफेरेंस का MQM जे तरफ़ां या GSN जे तरफ़ां या हिन जे तरफ़ां या न हुन जे तरफ़ां हुजे। अॻे ई असांजी पॉलिसी हुई नॉन कमर्शियल। असां 2 रुपया विधा हूंदासीं, खयो न हूंदोसीं। उन खां पोइ स्पेशल कंसेशन हूंदी हुई ॿाहिराड़ी जे ॿार लाइ, ऑटोमेटिकली 50%। त पोइ हू वरी भाड़ो भरे थो अचे न। छो उन्हनि जे लाइ 50% रियायत। छोकिरनि लाइ बि ईअं। हींअर साईं ताज़ो हिन सूमर अंगारे अरबा ख़मीस ते मां मटेरी जेको मेन प्राइमरी स्कूल आहे पुराणी सिविल अस्पताल जे साम्हूं हिकिड़ो टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम फॉर प्राइमरी टीचर्स करायो। ठीकु आहे। 3 ॾींहं ते मूंखे हिकिड़ो न्यापो आयो त साईं हिकिड़ो साम्हूं वारे अस्पताल में हिकिड़ो डॉक्टर साहिबु आहे, मेमून साहिबु आहे, उहो तव्हां सां मिलणु थो चाहे। मूं चयो मां बीमार त कोन आहियां, पर अचे भले। साईं आयो ऐं अची झुकी भाकुर पातईं ऐं अजरक पाराईं मूंखे। 2-3 माण्हू ॿिया हुआसि। चई साईं तव्हां मूंखे न सुञातो हूंदो, पर मां 2016 में तव्हां वटां MBA कई। हींअर मां जिते किथे बैंकुनि में वेंदो आहियां, किथे वेंदो आहियां, मूंखे इहे शागिर्द मिलंदा आहिनि। ऐं जेको आहे सो इन्हनि शागिर्दनि खे 10 साईं यूनिवर्सिटी लेवल जा कन्वोकेशन कयासीं, जिन खे मां मिनिस्टर्स, छाकाणि मिनिस्टर प्रो चांसलर्स हूंदा आहिनि, उन्हनि खे घुराईंदो हुउसि। ऐं मां हमेशह हर तक़रीर में चवंदो हुउसि उन्हनि जे माइटनि खे, ॿारनि जे माइटनि खे ज़रूरु घुराईंदो हुउसि। ऐं हू जॾहिं छो त डिग्री ॾियण जो जेको इख़्तियार आहे उहो फ़क़ति वाइस चांसलर, हू एज़ अ चीफ गेस्ट भले विया। जेके हूंदा 1st 2nd 3rd वारनि खे गोल्ड ऐं सिल्वर ऐं उहो बिला उन्हनि खां ॾियारींदो हुउसि, पर डिग्री हू ॾींदा। पोइ मां तक़रीर में चवंदो हुउसि साईं हिननि में हीउ जेको हिननि जा जेके पेरेंट्स वेठा आहिनि, माइट, उन्हनि जे चहिरनि खे ॾिसो, केॾी ख़ुशी, केॾी इंबिसात, केॾी कामयाबी आहे जॾहिं हू ॾिसनि था। साईं इन कन्वोकेशन्स ते असांजो ख़र्चु ईंदो, पर जेको आहे जॾहिं जेको इहो ईंदा आहिनि वाइस चांसलर साहिब वारा अची वेहंदा आहिनि, ख़ुदि इन सां उस्तादनि जी यूनिवर्सिटी जी इज़त ऐं इज़त में इज़ाफ़ो थी। बिल्कुलु। ऐं ख़ुदि टीचर हिननि खे शागिर्दनि खे इन डिग्री जी बि जॾहिं वाइस चांसलर इहा चवंदो आहे न त बिकॉज़ ऑफ वर्च्यू ऑफ द पावर्स invested in me, I bestowed upon you this degree. त इहे ख़ुदि हिकिड़ा एॾा पावरफुल लफ़्ज़ आहिनि जेके उन्हनि खे एहसास ॾियारींदा आहिनि
त उहे आहिनि ऐं उन जे माइटनि जे चहिरनि ते ख़ुशी हूंदी आहे मुंहिंजो साईं इन जे करे असां इहो कयूं था पिया ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स कंदासीं छो त मूंखे इहो बिल्कुलु आहे मतां को शाइर हुजे त उनखे मौक़ो त ॾिजे न को फंक्शन कजे जंहिंमें हू पंहिंजी शाइरी करे को सिंगर हुजे को पेंटर हुजे को पेंटिंग जो हुजे को मुक़ररु सुठो हुजे त मौक़ो ॾियणु खपे हिननि खे सो अलाह जी महिरबानी सां उहो ॾाढो कामयाबी सां मां उहो कमु कयो हालांकि मां सिविल इंजीनियर ऐं हींअर त असां LLB बि असांजी कोर्स में शामिलु थी वई आहे LLB बि पढ़ायूं था पिया हाणे साईं अचूं था तव्हांजे इन हुन हेल्थ जे हुन ते साईं हीअं थियो त मुंहिंजो जेको वॾो छोकिरो आहे सो डॉक्टर आहे रादर सर्जन 2022 में जॾहिं सैलाब थिया त हू वरी आयो ऐं पंहिंजे कुझु दोस्तनि सां गॾिजी जेको बि कुझु करे सघियो उहो कयो त जॾहिं मोटी मूंखे चयईं त बाबा हुते ॾाढी सूरत हाल ख़राबु आहे कई शयूं अहिड़ियूं आहिनि जेके हुननि खे ख़बर बि न आहे त हुननि खे कहिड़ी बीमारी मिसाल तौरु चवनि त हर्निया अहिड़ी बीमारी आहे जंहिंमें मर्दनि जी बीमारी आहे हाणे को रिक्शा थो हलाए पियो बचा थो पाले पियो हाणे हुनखे हर्निया जो थी पई त सरकारी अस्पताल में 2-2, 3 साल इंतज़ारु आहे अगरि प्राइवेट में वञूं त 3-4 लख रुपया ख़र्चा जेको अफोर्ड नथो करे सघे औरतुनि में काफ़ी ब्रेस्ट कैंसर आहे जेको उन्हनि वीचारनि खे ख़बर बि नथी पए उन में कोई ॻोल्हियूं थींदियूं आहिनि उहो सम्झंदियूं आहिनि अॻे पुरणियूं थी पयूं आहिनि अंदरि सो हलंदे पोइ ख़्यालु कयईं त बाबा इहो असां जेके ॿाहिरि वेठा आहियूं त असां कुझु कयूं पोइ वरी हिमत करे अस्पताल जेको आहे सो ठाही अथऊं बैरिया टाउन में कराची में बिल्कुलु इंटरनेशनल स्टैंडर्ड बैरिया टाउन में इन करे त उतां 1.5 कलाक ते कराची आहे जेको ख़ुदि छो त सोर्स त खपे न साईं डॉक्टर खपनि नर्सिस खपनि ऑपरेशन टेक्नीशियन्स खपनि ठटो 1.5 कलाक ते आहे हैदराबाद 1.5 कलाक ते आहे हबो 1.5 कलाक ते आहे वरी हलंदे कलंदे हिकिड़ी बीमारी अथव क्लब फुट डिफॉर्मिटी जंहिंमें ॿार पैदा थींदा आहिनि जंहिंजा पेर फिरियल हूंदा आहिनि पोलियो ॿी शइ आहे पोलियो जी प्रिवेंटेशन आहे पर इलाज कोन्हे हिन बीमारी जी अञा ताईं प्रिवेंटेशन कोन्हे पर इलाज आहे बेसिकली जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटी USA जी उन ते ॾाढो रिसर्च थी करे पई उन मुताबिक़ जेको आहे अफ्रीका जे 1000 ॿारनि में 2 ॿार अहिड़ा ॼमनि था घटि में घटि चीन में था ॼमनि 0.37 हज़ार में पाकिस्तान में 1000 ते 1.5 ॿार ॼमे थो ऐं फेबरवरी 2022 जे वर्ल्ड बैंक जी रिपोर्ट आहे त पाकिस्तान में 7,500 अहिड़ा ॿार सिंध में पैदा थियनि था पिया पर जेके सरकारी या प्राइवेट अस्पतालनि में आहिनि जेके रजिस्टर थिया आहिनि पर अगरि जेके बहिराणियुनि में त भला दायूं त ॿार ॼणनि थियूं त उन जो नंबर इन में इंक्लूडेड कोन्हे ऐं उन में नोट पियल आहे त एतिरो ई नंबर ॿियो वठणु खपे 7,000 7,500 साल हाणे आहे त असां पहिरीं जेको आहे सो डॉक्टर मोइन सिद्दीकी साहिबु अथव सेवण में हिकिड़ो अथव इंस्टीट्यूट ऑफ अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस उन में जेको आहे उन सां कॉन्टेक्ट कयोसीं मोइन सिद्दीकी साहिबु तमामु सुठो माण्हू आहे छो त असांखे ख़बर पई त अहिड़नि छोकिरनि खे जिन खे इहा जेका आहे मज़ूरी आहे त अची इहो ग़रीब माण्हू छॾे था वञनि कलंदर शहबाज़ जे मज़ार उते उन्हनि खे खाध खुराक बि मिले थी उते उन्हनि खे जेको आहे सो को कपिड़ो लटो बि ॾिए थो पियो ऐं उहो ॼण त पोइ उते ई पलजनि था सो हुन चयो था साईं इहा ॻाल्हि सही आहे त हिते आहिनि अहिड़ा ॿार सो हुन हिकिड़ो असांखे कमिरो ॾिनो शायदि हिन हाल जे ऐं डॉक्टर्स पंहिंजे हुन ग्रुपनि में हलायो साईं ख़बर तॾहिं पई त उन हाल खां त भरिजी वियो आख़िर हुनखे ऑडिटोरियम खोले असांखे ॾियणो पियो ऐं उन ॾींहुं इहा ॻाल्हि अथव 25 मई 2024 जी ऐं उन ॾींहुं सेवण में टेम्परेचर हो 51 डिग्री सेल्सियस 455 अहिड़ा ॿार आया साईं 455 शाम जो इहे डॉक्टर जेके 4 हुजनि
अमेरिका खां आयल, हिकिड़ो इंग्लैंड खां, हिकिड़ो मुंहिंजो छोकिरो ऑस्ट्रेलिया खां आयल, हथ मथे ते जे चइबा आहिनि, मानी न पई वणे न उन्हनि खे राति। चई यार ही त ज़ुल्म आहे। छा आहे त इलाज थियो ई कोन्हे। ॿिए ॾींहुं वरी 26 तारीख़ मई जे सिविल अस्पताल दादू में कईसीं, उते त 600 ॿार ओ नसरपुर ताईं आया माण्हू, सामारे खां हेॾां हुन मां। पोइ असां चयोसीं आहे छा चकर? त चकर छा आहे, अगरि त के वॾी प्राइवेट अस्पताल में थिए थो त उते जे डॉक्टरनि खे ॼाण आहे ऐं उन खे पॉन्सेटी टेक्निक चवंदा आहिनि, ऐं उहा 15 मिंटे जी आहे, उन में इंसिशन ॾेई ऐं एक्चुअल में हिकिड़ी इक्कीलीज़ टेंडन जे नाले सां हिकिड़ी रस्सी मां असांजो जेको ही काफ मसल्स आहिनि न, पिनियूं, उन मां डॉक्टर न आहियां पर जेको डॉक्टरनि खां ॿुधो उन मुताबिक़ ही जेका जो असांजा पेर सिधा आहिनि न, इहे ॼण त उहो रसियूं छिकियो बीठियूं आहिनि। हाणे अञा ताईं ख़बर नथी पवे त इन जो सबबु छा आहे, पर अञा ॿार पेट में ई आहे त उते को प्रॉब्लम थिए थो, जंहिंजे करे उहो जेको टेंडन आहे उन जी वाध रुकिजी थी वञे। वाध रुकिजी थी वञे त हू पेर खे झले थो छॾे। अगरि ॿिन्ही जी वाध रुकिजी थिए त ॿई पेर टेढ़ा लॻा पिया आहिनि, फिरिया पिया आहिनि। अगरि हिकु टेंडन अची थी थिए त हिकु पेर फिरियो पियो आहे। ऐं ॿहिराणियुनि में त वरी इहो मशहूरु आहे त साईं चंड घिरण जो असरु आहे, ही भूत परीत जो असरु आहे, निणान भाॼईअ ते तावीज़ कयो आहे। ऐं असांजे डॉक्टरनि किन डॉक्टर हिननि खां पुछियो बि सही त बाबा तव्हां को डॉक्टरनि ॾे वियो? त किन चयो साईं असां डॉक्टरनि ॾे बि वियासीं, उन्हनि चयो त इन जो इलाजु कोन्हे। त इन ते असांखे वधीक हैरत थी इन्हनि ख़ासि डॉक्टरनि खे, त हुननि चयो बाबा इलाजु त आहे भई छो था। पोइ असां कुझु जिन सभिनी वटि त नंबर कोन हा, पर किन डॉक्टरनि जा नंबर वठी उन्हनि खे फ़ोन कईसीं। उन्हनि चयो साईं ॻाल्हि आहे त असांखे ख़बर आहे त हिन जो इलाजु आहे, ऐं मूंखे असांखे यादगिरी पवे त हीउ आयो, पर हिन ग़रीब जो त जुती बि उनजी छिग रही। ऐं असांखे ख़बर आहे त हिकु पेर ते 100 लख खां 1.25 लख रुपयो ख़र्चो आहे। अगरि 2 पेर त माना 2.5 लख रुपया खपनि। हीउ किथां 2.5 लख रुपया आणींदो? ख़र्च इलाजु त आहे पर हिन लाइ त ॼण त कोन्हे न। हाणे असां फोकस कयो आहे उन्हनि ग़रीबनि ॿारनि ते जिन खे आहे के असां वटि हाणे अमीर बि ईंदा आहिनि, छाकाणि त जेका ही 2 अमेरिका मां था अचनि, इहा टीम गॾिजी कमु कंदी आहे। हिकिड़ो मैनचेस्टर खां ईंदो आहे, हिकिड़ो ऑस्ट्रेलिया खां, गॾिजी था असीं कमु कनि त उहो तमामु बहितरीनु कमु थो थिए। कॉम्प्लिकेटेड केसिस क्या आहिनि। 27 साले जी हिकिड़ी छोकिरी जोहीअ जी, उहा MA इंग्लिश आहे, एॾी मुड़ुसु माण्हू छोकिरी, बहादुर छोकिरी, जेका माना जोहीअ खां दादू जी गर्मीअ में ईंदी गवर्नमेंट कॉलेज दादूअ में बसुनि में, इन तकलीफ़ जे बावजूदु MA इंग्लिश कई। उन जो असां माना हाणे जॾहिं वॾो थो थिए न माण्हू त मल्टीपल सर्जरीज़ थी करणी पवनि, उहो करे हुन जा पेर सिधा थिया। हींअर असां हिन डिसंबर में टने मोहम्मद ख़ान में कयोसीं त थर खां हिकिड़ो 33 सालनि जो मर्द हो, उन जो बि 2 पेर फिरियल आहे ऐं उनजी हिकिड़ी टंग बि फिरियल हुई, उहो बि इलाजु कयो आहे। हेसि ताईं असां 854 अहिड़ा प्रोसीजर्स करे चुका आहियूं। साईं ॾिसो न, असांजे हिन मुआशिरे में अगरि का न्याणी खे इहा माना आहे माज़ूरी, उन जी शादी थींदी, मर्द खे बि मिलण खां माण्हू सोचे न। मां चवां थो उन माज़ूर ॿार खां वधीक उन जा माइट जेके तकलीफ़ में आहिनि। हाणे 7-8 साले जो छोकिरो आहे, हाणे उन जा 2 पेर टंगूं फिरियूं पियूं आहिनि, हाणे उहो बेड ते पियो थो, यानी कि पाखानो बि करे, हू बि करे, हुनजो पीउ हलियो थो वञे पियो हारपो करणु या मज़ूरी करणु। पोयां मां हिन 7-8 साले छोकिरे खणे कीअं बाथरूम में कीअं वठी वञे, सॼो घर गंद लॻो पियो आहे। सो हाणे असां हिनखे कम खे जेको आहे सो तरजीह ॾिनी आहे ऐं असां उहो कंदा था वञूं पिया उन कम खे। हालांकि हीउ कमु ॾुखियो आहे, छाकाणि त 50% आहे सर्जरी, उन खां पोइ 6 दफ़ा कम से कम उन्हनि जूं पटियूं तब्दील करणियूं पवंदियूं आहिनि।
ऐं वरी ख़ासि तौर ॿारनि में असांखे ख़्यालु करिणो पवंदो आहे छा आहे त उहे पटियूं पिननि खां शुरू थी पेरनि में ॾींदियूं आहिनि ऐं उन इन करे कबो आहे छाकाणि त अगरि पटी काफ़ी टाइट थी वई त ब्लड सर्कुलेशन बंदि थी वेंदी, ख़बर पई त साईं पिनी सुकी वई, पेर ठीकु थी वियो, पिनी सुकी वई। तंहिंजे करे हर 2 हफ़्तनि खां पोइ हिकु त हुनजो चेक कबो त हुनखे को बैक्टीरिया त न थी आहे, को ज़ख़म त न थी पियो आहे, छो त इहे आहिनि ग़रीब ॿार। पोइ साईं इहे पिया था मिटीअ में जेके आहिनि से खेॾनि त उन्हनि खे जो इहो अंदेशो हूंदो आहे। सो तक़रीबन सम्झो त 3 महीना त इहो इलाजु आहे, ईअं थींदो आहे। उन खां पोइ उनखे पवंदियूं आहिनि ब्रेसिंग्स। उहे ब्रेसिंग्स ख़ुदि हिकिड़े ख़ासि मटीरियल जूं आहिनि जेके हितां खां हलंदियूं आहिनि ऐं उन्हनि जे पेरनि खे बि झलींदियूं आहिनि ताकी हाणे हुननि जा पेर पटियुनि खां सवाइ सिधा थी हलनि। उन खां पोइ वरी हिकिड़ो मरहलो ईंदो आहे, छो त इहे ॿार डिॼंदा आहिनि, उन्हनि खे इहो भउ हूंदो आहे त भई अगरि असां रखंदासीं त किरी पवंदासीं। त असां पेरेंट्स खे ट्रेनिंग ॾींदा आहियूं, माइटनि खे, त बाबा हिकु पासे माउ हथु झलेसि, हिकु पासे जेको आहे हीउ पीउ हथु झलेसि, त हुनखे एतमाद थिए त मां अगरि किरंदुसि त मूंखे इहे माइट बचाईंदा। पोइ उनखे महीनो खनि हलायो, पोइ सम्झो त हाणे हुन में एतमाद आयो आहे त मिसाल तौरु माउ हथु छॾे ॾिएसि, रुॻो पीउ छॾेसि, पाण ॿारु वरी भित सां भले ॿियो हथु ॾिए, वरी हिकिड़ो टाइम अचे महीने सवा खां पोइ वरी पीउ बि हथु कढेसि त पाण हथु ॾेई हले। पोइ जीअं पाण हथु हलण जी कोशिशि कंदो आहे त उन महिल हुनखे पाराइबा आहिनि आर्थोटिक शूज़। अच्छा, हा, छो त ही वरी बि वरण जी कोशिशि कंदा आहिनि, छाकाणि हॾा जो हिकु तरफ़ वरिजी विया आहिनि न, त ब्रेसिंग खां पोइ बि इहो भउ हूंदो आहे त हीअ मथां वरनि। तंहिंजे करे हाणे पाराइबा आहिनि आर्थोटिक बूट्स। उहा बाक़ाइदा हिते कोन था ठहनि, सुठा कोन था ठहनि एक्चुअल में। पंजाब मां असां घुराईंदा आहियूं, उन्हनि जी टीम ईंदी आहे, पेरनि जी माप वठंदी आहे, पोइ वरी 15 ॾींहंनि खां पोइ ठाहे खणी ईंदा आहिनि। हाणे उहे 3 महीना कम से कम उन्हनि खे बूट्स पाइणा आहिनि 24 कलाक। राति जो वरी साॼे पेर वारो जूतो खाॿे में पाइबो, खाॿे वारो साॼे में पाइबो, सुबुह जो वरी वापसि करे। त उहो तक़रीबन मिनिमम 6 महीननि खां 12 महीननि ताईं इहो माना कम लॻे थो। पर पोइ हाणे असांजो अलाह जो शुक्र था कयूं, कई ॿार हाणे हलनि त छा, डुकनि जोड़नि पिया, कई पंहिंजी नॉर्मल लाइफ शुरू करे छॾी आहे। माइट ॿुधाईंदा साईं असांजा छोकिरा स्कूल बि विया आहिनि, पर हाणे जेसिताईं मज़ूरी हुयनि त उहो पाड़े जा छोकिरा चवनि अड़े लंगड़ा हाणे तूं बि पढ़ंदे। हाणे जो उन जो मज़ूरी ख़तमु थी वई आहे त उहो एतमाद सां पियो थो वञे। पर ख़बर अथव छा साहिबु उन जा असरात छा थिया आहिनि? 2200 खां वधीक ॿार हींअर असां वटि रजिस्टर थी विया आहिनि, वधीक। उहो छो त कंहिं पाड़े वारे जो घर में हुयो अहिड़ो ॿारु, हाणे ॾिठो त भई हिन जो त ॿारु ठीकु थी वियो आहे, माना इलाजु आहे। कंहिंजे मिट माइट ॾिठो त यार हिन जो ॿारु थी वियो इलाजु, ऐं कंप्लीटली फ्री, कंप्लीटली फ्री। ओ इवन उनजो खाइण पीअण जो बि ॾींदा आहियूं। हिकिड़ा अहिड़ा वाक़िया बि थिया आहिनि, मां ॿुधायांव, बान सईदाबाद जो हिकिड़ो ॿारु हुजे 12 महीने छोकिरो, 2 पेर फिरियल, ऐं सिविल अस्पताल खां ॿिए ॾींहुं निकिरणी हुई वेन जंहिंमें इहे अचणा 8 ॿार। त हाणे साईं असांजो जेको ऑफिसर हुन सां कॉन्टेक्ट कंदो आहे, उन मूंखे चयो साईं हाणे हू चयो त मां कोन ईंदुसि। मूंखे ॻाल्हाए, मूं चयो बाबा ही 12 महीने जो ॿारु आहे, इन खे त ख़बर बि कान्हे त हुन सां वेधनि कहिड़ी आहे, ऐं तोखे फ्री इलाजु पियो थो मिले ऐं तूं अची कोन थो। त हुन चयो साईं ॻाल्हि हीअ आहे, मूंखे 2 ॿार ॿिया बि आहिनि ऐं उहो सिहतमंद आहे, मुंहिंजो पोड़ो माउ पीउ बि आहे, मां कंदो आहियां मज़दूरी, 1000-1200 रोज़ानो कमाईंदो आहियां, जंहिंमें इहे खाईंदा आहिनि। हाणे तव्हां चओ था हिकिड़े ॾींहुं मां ईंदुसि, ॿिए ॾींहुं ऑपरेशन थींदी, 4 ॾींहं में रखंदो, चौथे ॾींहुं मोटंदुसि, ॿिए 4 ॾींहं ही 2 ॿार ही कीअं खाईंदा? मूं चयो दादा इहे 4800 रुपया तूं असां खां वठी, पर ॿुध तूं हुनजो वाली आहीं, अलाह जे तरफ़ां तोखे इहो मौक़ो थो मिले पियो। असांजी कहिड़ी हैसियत आहे? इहो सभु रब थो करे पियो, रब पंहिंजा रस्ता कढंदो आहे। सो उहो तोखे मिले थो, इहो मौक़ो न मिले। हाणे त साईं हू असांखां वाइदो वरितो अथई त साईं जॾहिं बि अचो तव्हां सेवण या दादू त मूंखे ॿुधायो, मां तव्हां ज़रूरु मिलणु ईंदुसि। उहो ॿार खे वठी ईंदो आहे, वधीक असां हिन खे तकलीफ़ न ॾींदा आहियूं।
पर बहरहाल इहो साईं असां कमु कयो आहे। आख़िरी कमु हिकिड़ी ॻाल्हि जेको मां चाहींदुमि, छो त हुन में तालीम बि आहे, सिहत जो पहलू बि आहे। साईं, दुनिया 21वीं सदी में पहुची वई आहे। उन में कई रिसर्चिस मां हींअर हिकिड़ो सर्वे कयो जंहिंमें मास्टर ट्रेनर्स जेके आहिनि न, टीचरुनि खे ट्रेनिंग ॾियण वारा, उन्हनि खां मां सुवाल कया त साईं मूंखे इहो कोई ॻाल्हि ॿुधायो त बोर्ड ते कहिड़े साइज़ सां लिखणु खपे। त मिसाल जो जेको 30 आख़िरी रो में वेठो आहे ॿार 30 फुटनि ते, त उहो कहिड़े तरीक़े सां ॾिसे कहिड़ी साइज़ विझणु। साईं को जवाबु न ॾेई सघियो। अच्छा, मैथमेटिकल फार्मूलो आहे हिन लाइ। ऐं मां चाहींदुमि त तव्हांजे तवसुत सां ॿुधायां, पहिरियनि 10 फुटनि ते बोर्ड खां पोइ 10 फुटनि ते पहिरीं बेंच जी रो घणो करे लॻंदी आहे त 50 फ़ॉन्ट हुजणु खपे। ख़ुदि माण्हुनि खे फ़ॉन्ट जी जेको यूनिट जी ख़बर न आहे। हालांकि उहो आमतौर सां इस्तेमालु कंदा आहियूं पिक्सल। वरी पिक्सल छा आहे? पिक्सल इज़ इंच जो 1/72 हिसो आहे। ऐं पोइ वरी हर फुट ते वरी हिकु वधाईंदो वञे। इन जी माना त अगरि पोईं सीट जेका आहे 5 सीटूं आहिनि ऐं ऑन एवरेज 4 फुट जो फ़ासिलो आहे, त पोईं वञी पवंदी 74 ते। माना 50 ॿार अगरि क्लास में आहिनि त मिनिमम 50 जो फ़ॉन्ट हुजणु खपे, वधि में 74 जो। न त आख़िरी जेको ॿार वेठा आहिनि न, पाण बि अगरि का शइ ॾिसंदासीं पढ़ण में न ईंदी न, त अखियूं चुचियूं कंदासीं, अखियूं चुचियूं कंदासीं। ठीकु, असांजी अखि में पहिरीं लेंस आहे, पोइ प्यूपिल आहे, उन खां पोइ रेटिना आहे। हाणे इन चुचियुनि अखियुनि करण सां रेटिना ते असरु थो अचे। हींअर PPHI जी टीम घुराए मां सर्वे करायो आहे, 100 मां 54 ॿारनि जूं अखियूं ख़राबु आहिनि। ऐं हू हुननि जो टेस्ट जो हिकिड़ो तरीक़ो इहो बि अथव जो जंहिंमें हिते हथु रखंदा आहिनि हिकिड़े पासे, वरी ॿिए पासे खां ॾिसंदा आहिनि, वरी ॿिए पासे हथु रखाए वरी ॾिसंदा आहिनि। 2-3 ॿारनि जी हींअर ई हिकिड़ी अखि में एतिरी धुंधलाइप अची वई आहे जो हू तक़रीबन अंधे थियण जे क़रीब आहे। ऐं असांखे इन इल्म जी ख़बर ई कान्हे। तव्हां सम्झो त इहो सिहत सां बि तालुक़ु थी रखे शइ पढ़ण जी। छो पढ़ण सां ईअं जो हिकु ॿार अगरि पढ़ी कोन थो सघे त हू सिहत ख़राब अथसि त पढ़ी न सघे। ॿियो आवाज़ जो बि यूनिट आहे, जीअं बिजलीअ जो आहे वोल्टेज या एम्पियर्स। डेसिबल मैक्सिमम आहे 140। थंडर जेको थींदो आहे न साईं, गजगोड़ 140 आहे। हिकिड़ो तरीक़ो ॻाल्हाइण जो तमामु आहिस्ते हूंदो आहे, हिनखे चइबो आहे मरमरे। इहो 30 आहे। प्लाज़िबल जीअं हींअर था पाण ॻाल्हायूं वेठा न, इहो 70 ऐं 80 जे विच में, 60 खां 80। छो त ख़वातीन जो आवाज़ु थोरो सन्हो हूंदो आहे ऐं जेको कुझु माण्हुनि जो थुल्हो आवाज़ु हूंदो आहे। इन सां ॻाल्हाइणु खपे। छो ॾिसो न, पाण अॼु सिंधी पिया था ॻाल्हायूं, छा जॾहिं पाण 10-12 महीननि जा हुआसीं, असांजी वालदा या असांजे वालिद साहिबु स्लेट ते वेही सिंधी सेखारी छा न? या जेको उर्दू थो ॻाल्हाए या जेको पंजाबी थो ॻाल्हाए, अॼु पाण इहो ज़बान इन करे था ॻाल्हायूं, इहो अलाह जो निज़ाम आहे। त असांजे कननि ॿुधो, हितां रोज़ वयूं दिमाग़ जे उन हिसे में जिते उहे वञी स्टोर थियूं, उतां सिग्नल्स निकिता पंहिंजे वोकल कार्ड्स ॾे। वोकल कार्ड आवाज़ कढंदा आहिनि, ज़बान न कढंदी आहे। ज़बान रुॻो जेको आहे सो उनखे अलाइन कंदी आहे। अलाइन थो चवां त मथे थी वञे तारूअ ॾे, ऐं कंहिं में वरी हेठि ईंदी आहे, उहा असांजी हुनखे करे थी पई। हिकु ॾींहुं ॾिसंदो त ॿार अमा बाबा चवणु शुरू कंदो आहे। इन जे करे जेके ॿोड़ा हूंदा आहिनि से गूंगा हूंदा आहिनि। हाणे ॾिसो, इहा शइ कुदरत असां में रखी आहे। हलणु, ॿार हिकिड़ी ॾींहुं ॾिसंदा आहियूं पंहिंजो बच्चो
साईं ॾिसंदा आहियूं त कंहिं कुर्सीअ खे या कंहिं खट खे झले बीह रहंदो आहे, ख़ुशि थींदा आहियूं ॿार बीह रहियो, वरी उहो पेर वधाईंदो आहे, वरी किरी पवंदो आहे, पर वरी पाण उथंदो आहे, वरी हलण ई कंदो आहे। ऐं हिकु ॾींहुं ईंदो आहे जो हू डुड़ंदो ईंदो आहे, असांखे भवंदो आहे त किरी न पए, किरी न पए, बाबा ख़्यालु कजां, बाबा ख़्यालु कजां, पर हज में अची वेंदो आहे। पाण त कोन सेखारियोसीं, इहो रब सेखारियो। ऐं इन उमिरि में हर साल ॿार जो जेको दिमाग़ आहे उन जी ताक़त डबल थींदी आहे। इन जे करे प्राइमरी स्कूल जे पहिरें साल जे वञण ताईं हू ऑलरेडी 3 ॿोलियूं ॻाल्हाईंदो आहे। तव्हां ॾिसंदव त सिंधी, उर्दू बि, अगरि कंहिं घर में सराइकी थी ॻाल्हाइजे त सराइकी बि, अगरि ॿार खे क़ुरान शरीफ़ पढ़ण लाइ था मोकिलियूं त अरबी बि। हाणे हिन जो ॿार जो ज़हन तमामु तयारु आहे सिखण लाइ, ठीकु। हाणे आहे हुनखे प्राइमरी स्कूल मोकिलियो। ऐं लेटेस्ट रिसर्च चवनि त प्राइमरी स्कूल जो जेको पहिरें साल जो जेको पहिरियों महीनो आहे, अहम तरीन आहे हुनजी ज़िंदगीअ लाइ। हुनजी ज़िंदगी, हुनजा जेके तरीक़ा, हुनजे सोच जो अंदाज़ उन पहिरें महीने में ठहंदा। साईं छा थो थिए न त हाणे हूअ माना माउ जो प्यारु, पीउ जी प्रोटेक्शन, मामनि चाचनि जो कुर्ब छॾे अचे थो पियो नए माहौल में, ना मानूस, ना वाक़ुफ़ चेहरनि में, अजनबी माहौल में। उते जेके ॿिया ॿार वेठा आहिनि, थी सघे थो कंहिंजो सोट मासात हुजे या पाड़े जो ॿार हुजे, न त उहे बि नवां आहिनि, उस्ताद त बिल्कुलु नवां आहिनि। हाणे उहो ॿारु हिसियो पियो आहे, हालांकि माइट जॾहिं वठी थो अचे त हुनखे हिमत ॾियारींदो थो अचे, बाबा हाणे तूं पढ़ंदे, तूं वॾो थींदे, पोइ तूं डॉक्टर थो थियणु चाहीं, तूं इंजीनियर थो थियणु चाहीं, तूं जेको छा कंदे, हिमत ॾियारींदो। पर ॿारु सहमियो पियो आहे, उहो अचे थो पियो। वरी क्लास में उन सां छा थो थिए, को ॿारु पहिरीं आयो, अॻियां अची वेठो, कुदरती आहे। जीअं असां हीअं ट्रेनिंग पई कराईसीं न, त हुन में कुझु ख़वातीन आयूं पए त हिकिड़ी मख़सूस कुर्सियुनि ते उन्हनि ते अची वेही पियो रहे, ठीकु आहे न। के ॿिया बि उस्ताद आया पए, 4 ॾींहंनि जो कोर्स हो, त हाणे ॼण त हिकिड़ो मख़सूस थी विया त ही पाण में गॾिजी वेहंदा, ही हीअं थींदो। मूं चयोमांसि साईं ॾिसो न, हाणे तव्हां में इहा आदत पइजी वई, हाणे इन तव्हांजी जॻह ते न ॿियो को अची वेहंदो, तव्हांखे ॻाल्हि न वणंदी। असांजो दिमाग़ु लॉगरिथम ते आहे, लॉजिक ते आहे, अलाह साईं ठाहियो आहे। 2+2 असां 4 मञींदासीं, 2+2 खे 5 न मञींदासीं। हाणे उन ॿार जे उन जॻह ते अगरि ॿियो ॿारु को अची वेही रहे त ॿार खे ॻाल्हि न वणंदी, ॿार में अंदरि नेगेटिवनेस पैदा थींदी। वरी के ॿारनि खे तंग करण लाइ के ॿार उन जे किताबनि ते या उन जे कापियुनि में लकीरूं पाईंदा आहिनि। हाणे त सही हू हुन में इंतकाम जो जज़्बो बि पैदा थींदो। हाणे असांखे उहो उस्ताद खपे क़ाबिल, जंहिंजे दिलि में औलाद जी, पंहिंजी औलाद जी हूंदी आहे न प्यार, उहा हुजे पहिरीं। ॿियो हू एतिरो समझदार हुजे जो हू सम्झे त यार ही ॿार रिलैक्स न आहे, छो त जेसि ताईं ॿार जो ज़हन सवलो न हूंदो त हू कीअं पढ़ाईंदो। माना हुनखे आराम सां ॾिसी बि सघे ताकि पढ़ी सघे, हू आराम सां ॿुधी बि सघे जीअं सम्झी सघे, ऐं साॻे वक़्तु हुनखे माहौल बि अहिड़ो मिले जंहिंमें हू बिना कंहिं डप ऐं डाह जे पढ़ी बि सघे। इन पहिरें महीने में हुनजी इहा शख़्सियत डेवलप थींदी, या त हू नेगेटिव थी वेंदो या हू पॉज़िटिव। तंहिंजे करे मां ॾाढी वेनती कई, हथ ॿधी उस्तादनि खे त साईं इन्हनि मुख्य ॻाल्हियुनि खे सम्झो। ऐं उते जो जेको हेडमास्टर आहे साईं जेको इब्राहिम साहब खत्री, वो सदारती एवॉर्ड याफ़्ता आहे। छो हुन जा कई किताब लिखियल आहिनि ऐं उहो शाइर बि आहे। ऐं उन खे जॾहिं तक़रीर पंहिंजी कई त हुन इहो चयो त साईं हिन 4 ॾींहंनि जे कोर्सनि में असांखे उहे शयूं पढ़ाई वियूं आहिनि जेके असां BEd MAd बि कॾहिं न पढ़ियूंसीं।
ऐं असां 27-28 साल में कई अहिड़ा ट्रेनिंग कोर्स थींदा रहिया आहिनि उन में असांखे ही बुनियादी शयूं ॿुधायूं न वयूं। हे त असांजे ॿारनि जूं अखियूं पयूं ख़राबु थियनि, हे त असांखे ख़बर ई कान पई थी पवे त असांजा ॿार सम्झनि छो न पिया। त मां हाणे उन कम खे बि खयो आहे। को इदारो ठाहियो अथव बाक़ाइदे? इदारो त असांजो तइलीमी आहे न, ऐं असांजे वारिद साहिब जे नाले सैयद जुमन शाह मूसवी एजुकेशन सोसाइटी रजिस्टर्ड आहे 1999। सही। मां स्टेडा सिंध ट्रेनिंग सिंध टीचर्स डेवलपमेंट जो अथॉरिटी जो इदारो आहे, उन जे तमामु हिकिड़े सुठे साहब सां मिली आयो आहियां, जेको मुंहिंजी ॻाल्हि तमामु हुन गौर सां बि ॿुधी ऐं ॻाल्हि सम्झी बि ऐं मूंसां वरी कॉन्टेक्ट कयो त साईं हीअ तमामु तव्हां अहम ॻाल्हि कई आहे। हाणे जेके हिन जा 41 जेके आहिनि इदारा ट्रेनिंग जा, उन में वरी टीचर तमामु घटि आहिनि, सो उन में उन्हनि खे नवां खया आहिनि। पर हाणे जेके नवां खया अथनि कोई 95, उन मां 72 आहिनि डॉक्टर ऐं इंजीनियर। सो मूं चयोमांसि साईं उहो त क्वालिफाई इन करे विया त जेको इंजीनियरिंग ऐं डॉक्टरी में थो वञे त ऑलरेडी इंटेलिजेंट लेवल उन जी सुठी हूंदी आहे। पर मूं चयो हुन त इंजीनियरिंग पढ़ी आहे इंजीनियर थियण लाइ, हुन डॉक्टरी पढ़ी आहे डॉक्टर थियण लाइ, ही तव्हां वटि तरसंदो। हींअर त हू माइट खपा पियो थो 10-12 महीने में 1000 वठे, ऐं हाणे हुनखे कुझु पैसा मिली वेंदा जंहिंमां उहो माइट जो ॿार बि हू ते न पवंदो, कुझु अरसे लाइ हूंदो। ही तव्हां वटि कंटिन्यू थो कोन कंदा, ही त तव्हां उन ते जेको बि हाणे ख़र्च कंदो तव्हां वेस्ट था कयो। तव्हांजी एलिजिबिलिटी क्राइटेरिया इहो हुअणु खपे त जेके BEd MAd कयल हुजनि तव्हां उन्हनि खे खणो बिल्कुलु, ऐं उन्हनि जी सही टेस्ट वठो थर्ड पार्टी जे थ्रू, ऐं उन खां पोइ थर्ड पार्टी खां उन्हनि खे ट्रेनिंग ॾियारियो। सुठा टीचर थींदा, क़ाबिल टीचर थींदा त ॿार बि क़ाबिल थींदा। तमामु ज़बरदस्त साईं। पंहिंजो एजुकेशन तव्हांजो जेको अस्पताल जो पूरो नालो ऐं एड्रेस रिकॉर्ड ते अची वञे? साईं उन जो नालो आहे प्राइम हॉस्पिटल हेल्थ केयर फैसिलिटी। उन जी एड्रेस आहे वेस्ट जिना एवेन्यू, 3rd फ्लोर, एम्पायर बिजनेस सेंटर, बहरिया टाउन, कराची। माशाअल्लाह, इहो राब्ते जे लाइ ज़रूरी आहे। जी हाँ। रिकॉर्ड ते ऐं उन जो टेलीफोन नंबर बि 0321309814 आहे। ऐं जेको मेन दरवाज़ो आहे बहरिया जो, उन खां सिधो अंदरि अचण सां ई जेको वॾो चौराहो आहे उन ते लेफ्ट ते वञिबो त उते ई जेको इहा बिल्डिंग आहे उन जे 3rd फ्लोर ते इहा अस्पताल आहे। तमामु सुठो साईं।